अज मानू चवन था त उस्ताद अली मोहम्मद जे मज़ार ते छो वींदा आहियो छाजे ला था वलीअन वट वञो हींअर जेका या तूफान पे आयो ऐं अल्लाह कयो टरी वियो कराची अमुन सां बचा थी वियो माण्हुनि चयो त हज़रत अब्दुल्ला शाह असहाबी जी करामत आहे अब्दुल्ला शाह गाज़ी जी करामत आहे त केतिरनि माण्हुनि खे पेट में सूर हुयो चवनि पिया त अब्दुल्ला शाह गाज़ी छा बचाईंदो तव्हां शिरक था कयो छा वलीअनि वटि मिलंदो आहे वलीअनि जे आस्थाननि ते छो वेंदा आहियो पुट वली का मामूली ॻाल्हि नाहे मदीने वारो साईं तो फरमाए त काबे खां बि मोमिन बाने वली बाने जी इज्जत हुर्मत ताज़ीम अल्लाह वट आला ऐं बाला काबो केॾे शान वारो आहे काबो केॾी अज़मत वारो आहे काबे जूं कुंडूं इज्जत वारियूं काबे जी ज़मीन इज्जत वारी काबे शरीफ जी फज़ाउन हवाउन में वञी जेका दुआ घुरे सा कबूल आहे पर साईं फरमाइनि था कसम उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुहम्मद जी जान आहे त मोमिन बाने जी इज्जत ताज़ीम तकरीम हुर्मत काबे खां बि अल्लाह वटि वधीक पुट जे काबे जे चौधारी वञो दुआ घुरो त दुआ कबूल पवंदी आहे त पोइ अल्लाह जे वलीअ जे आस्थाने ते अची दुआ घुरो इहा दुआ बि रद न थींदी आहे अल्लाह इहा दुआ कबूल करे छॾींदो आहे अज भी खोड़ मानू चवन था असा के फलानी मुश्किल आई उस्ताद हाजी अली मोहम्मद के दरबार ते दुआ घुरी थी असा जो फलानो कम थियो असा जी फलानी हाजत पूरी थी वई पुट कम अल्लाह कंदो आ पर वली जे आस्थाने ते घुरियल दुआ रब रद न कंदो हां जन सारी जिंदगी पंजे रब जे इबादत में बंदगी में गुजारी जन कुरान जी खिदमत में गुजारी खुदा जाने मज़ार उन्हनि जी ते बि अल्लाह जो नूर वसंदो आहे उन जी कब्र जे करीब अची बि जेको दुआ घुरंदो आहे रब उन दुआ खे रद न कंदो ऐं मदीने वारे साईं फरमायो अज़ियतुल मोमिन नक्सिल काबत 70 मर्रा मोमिन बाने जी दिल रंजाइण मोमिन बाने जी दिल ईज़ाइण के मोमिन बाने जी दिल दुखाइण एडो गुनाह हुआ जिए को मानू 70 भेरा बैतुल्ला के काबतुल्ला के ड्राहे हिकड़ो भेरो न ब भेरा न 70 भेरा काबे के ड्राहण जो डो एक पासे मोमिन जी दिल रंजाइण जो डो अन्या घणो मुसलमानो अल्लाह जे वलीयन मोमिन कामिल मोमिन बानन जी इज्जत कंदा कयो के अल्लाह वारे जी दिल न दुखाईंदा कयो वो भली वो वली मज़ार में हुजे या ज़ाहिरी जिंदगी में हुजे के वली जी के मोमिन जी दिल न दुखाईंदा कयो छो त मोमिन जी दिल दुखाइण काबतुल्लाह के 70 भेरा ड्राहण का बड़ो गुनाह ऐं